श्री कृष्ण भगवान जे नाले जो अर्थ छा आहे? कृष्ण। श्री जोड़ियो त राधा रानी, श्री कृष्ण यानी राधा कृष्ण। कृष्ण जो अर्थ आहे कर्षयति इति कृष्ण, जेको पाण ॾे खींचे वठे। तव्हां चाहियो न चाहियो, हिकु पेर तव्हां वधाए छॾियो, भगवान खे अखियुनि सां निहारे छॾियो, मुस्कुराए छॾियो, केॾी महिल मुख मोहन जो नालो उच्चारण करे छॾियो, केॾी महिल कीर्तन में वेही रहियो, केॾी महिल कथा में वेही रहियो, बसि बेड़ो पार थियो। बाक़ी कमु त उन मुरलीअ वारे खे करिणो आहे, उनजो कमु आहे खींचे वठणु। कर्षयति इति कृष्ण, उहो पंहिंजे भक्त खे खींचे वठंदो आहे, छॾे न छॾींदो आहे। उनखे यात्रा करणी न पवंदी आहे, बसि ॿेड़ीअ में वेहणो पवंदो आहे। बेड़ो पार त नंदलाल कंदा आहिनि। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। थोड़ो सो कोई अॻिते वधी अचे बसि, बाक़ी कमु श्री कृष्ण पाण ई करे वठंदा आहिनि। इन करे असां हिकु कदम बि वधायूं त यात्रा शुरू थी वई। ऐं संत महात्माउनि जी ॻाल्हि कजे, अरे उहे त सर्वस्व अर्पण करे चुका आहिनि, त उन्हनि ते भॻवानु केतिरो प्रेम लुटाईंदा हूंदा, केतिरी कृपा कंदा हूंदा। असां त ॻाए करे ॿुधाईंदा आहियूं तन मन धन सभु है तेरा, संत करे ॾेखारींदा आहिनि कि तन मन धन सभु है तेरा। वठ प्रभु, मतां सम्झे असांखे तुंहिंजो ही संसार खपे, न न कुझु न खपे, असां केवल तोसां प्रेम कयो।